अस्सलाम वालेकुम संगत। अॼु असां वञी रहिया आहियूं सिंधी अदबी बोर्ड जामशोरो ऐं जेको सिंध जो अदबी बोर्ड आहे। सो असां हिन वक़्तु शाम जे टाइम सिंधी यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी ॾांहुं वञूं पिया ऐं थोरी देरि में पहुचूंदा। अॼु तव्हांखे पूरो टूर कराईंदा इंशाल्लाह सिंधी अदबी बोर्ड जो हिन ब्लॉग में। ऐं हींअर असां वञूं पिया सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ॾांहुं, जिते जेको आहे असांजा निसाबी किताब जेको आहिनि छपजनि था ऐं सिंध टेक्स्ट बोर्ड इंशाल्लाह तव्हांखे नेक्स्ट व्लॉग में तव्हांखे इन जो बि शेयर कराईंदासीं। सो फ़िलहालु हलूं था अदबी बोर्ड। हा, ही मेन गेट आहे सिंधी अदबी बोर्ड जो। बाब GM सैयद हिन ते लिखियलु आहे। ठीकु आहे। ऐं हितां ई जेको आहे रोड हले पियो, साम्हूं जेको गेट आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड जी जेका बि ख़ूबसूरती आहे या उते जेको कुझु आहे तव्हांखे अॼु जे व्लॉग में इंशाल्लाह असां सॼो शेयर कराईंदासीं। ऐं मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त आहे अहमद जुनेजो साहिबु। हिन जो तालुक़ु जेको आहे ज़ूलॉजी डिपार्टमेंट मां आहे ऐं हिन जी मार्फत अॼु असां हिते आया आहियूं ऐं इंशाल्लाह सॼो विज़िट कंदासीं। कुझु चवणु चाहींदा व्लॉग में? कुझु तव्हां महिरबानी तव्हांखे सिंध अदबी बोर्ड में अॼु तव्हांखे जेको ही जामशोरे जी हुस्न की समाइल आहे इहो तव्हांखे हिते ॾेखारींदासीं अॼु इंशाल्लाह व्लॉग में ज़रूरु इंजॉय कंदा। फॉलो सब्सक्राइब कजां असांजे यूट्यूब चैनल खे। ऐं सिंधी अदबी बोर्ड जे मेन गेट ते तव्हांखे हिते कैंटीन बि मिलंदी ऐं तव्हांखे चांहि वग़ैरह हिते बोटल वग़ैरह मिली वेंदी। सो असां इंटर थियूं था गेट जे अंदरि। हिते माहौल ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं पहिरियां बि हिते आयल आहियूं शाम जे टाइम। हिते जेको आहे वाटर कूलर रखियल आहिनि ऐं थधे पाणी जे लाइ टांकियूं ऐं हीअ किताब घर आहे। ठीकु आहे। सुबुह जो टाइम खुलियल हूंदो आहे। दोस्तों ही किताब घर आहे ऐं हीअ जेको आहे नंढो गार्डन ठहियलु आहे। राति जो टाइम हिते ॾाढो सुकून हूंदो आहे। ऐं हितां जेको साम्हूं वारी बिल्डिंग तव्हां ॾिसी सघो था, हिन में प्रिंटिंग वग़ैरह जो कमु थींदो आहे। जेको किताब वग़ैरह अदबी बोर्ड जे तरफ़ां ईंदा आहिनि उहे हिते हिन अंदरि जे प्रिंट थींदा आहिनि। पर हाणे शाम जो टाइम आहे इहो बंदि आहे ऐं ॾींहं जो टाइम ही खुलियल हूंदो आहे सुबुह महिल। सो कॾहिं तव्हांखे इंशाल्लाह इन जो अंदरि बि मशीन वग़ैरह जो कमु हलंदो पियो विज़िट कराईंदासीं। ही फैमिली जे लाइ ॾाढो ज़बरदस्त आहे। हिन में जेको गार्डन ऐं पार्क ठहियल आहिनि ऐं ॾाढो हिते माहौल इन्वायरमेंट ॾाढी ज़बरदस्त आहे। पहिरियां असां हिकु चकर हिते आया हुआसीं, ॾाढो ज़बरदस्त लॻो हुयो। सो हिन साइड ते जेको ग्रीनरी आहे या पार्क ठहियल आहिनि ऐं साम्हूं वारे ॿारनि जे लाइ बि जेको आहे मज़ा जे लाइ ठहियल आहिनि प्रोग्राम। दोस्तों साम्हूं तव्हां बिल्डिंग जो ॾिसो पिया, इहा आहे मखदूम मोहम्मद ज़मा तालिबल मौला ऑडिटोरियम आहे। ठीकु आहे। सिंधी अदबी बोर्ड जो। ऐं हीअ जेको आहे जनरेटर वॾो लॻल आहे। बिजली न हूंदी आहे त जनरेटर हलाईंदा आहिनि। हिते बि चेयर्स पथर जूं ठहियलूं आहिनि। ठीकु आहे। हीअ दुरमामन पठान पार्क आहे ऐं हिते पार्क जाम आहिनि। मिस्री फ़कीर मखमूर पार्क आहे। हीअ पथर जूं चेयर्स वग़ैरह हिते वेहण जे लाइ हितां बि चेयर्स रखियलूं आहिनि। बाक़ी तव्हां ॾिसी सघो था हितां जो व्यू। ऐं फ़कीर हुसैन बख्श खादम पार्क आहे साम्हूं ऑडिटोरियम। ऐं हीअ जेको आहे कार पार्किंग आहे। दोस्तों चेक कंदा अचो। हिन में जेको लाइटूं लॻियलूं आहिनि राति जो टाइम ॿरंदियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं साम्हूं जेको आहे पार्क ठहियलु आहे ॾाढो ज़बरदस्त, उहो बि तव्हांखे ॾसूं था। हीअ ऑडिटोरियम आहे। दोस्तों ही लिखियलु आहे सिंधी अदबी बोर्ड। ठीकु आहे। सिंधी उन साइड लिखियलु आहे। ऐं हीअ जेको आहे हीअ ॾाढो ज़बरदस्त पार्क ठहियलु आहे।
ये जो का मेहताब अकबर लाशारी पार्क आहे, ॾाढो ज़बरदस्त ठहियल आहे, हिन जो माहौल ॾाढो ज़बरदस्त आहे। हीअ जेको आहे पत्थर जूं कुर्सियूं टेबलूं ठहियलु आहिनि, ठीकु आहे। ऑडिटोरियम जे साम्हूं सिंधी बि लिखियलु आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंधी अदबी बोर्ड जामशोरो जे अंदरि। हिन वक़्तु असां मेहताब अकबर राशिदी पार्क में मौजूदु आहियूं ऐं असांजे बैक साइड ते तव्हां ॾिसी सघो था मखदूम तालिब अल मौला जो ऑडिटोरियम ठहियलु आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे, शाम जो टाइम आहे, ॾाढी ज़बरदस्त हिते जी जेको एनवायरमेंट आहे फैमिली जे लाइ ऐं ॿारनि जे लाइ ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे हिते। तो तव्हां बि अचो विज़िट कयो हिनखे। सो दोस्तो असां हिन वक़्तु मेहताब राशिदी पार्क में वेठा आहियूं जिते हिन जो अदबी बोर्ड जो मीटिंग वग़ैरह थींदियूं आहिनि ऐं ॾिसी सघो था शाम जो टाइम। ऐं हितां तव्हांखे मिलायूं था असांजे माइट इंगौर जो ऐं पीए इंगौर जो। सो हिते जेको हिन जी ड्यूटी आहे, असां जॾहिं बि ईंदा आहियूं असां सां कोऑपरेट कंदो आहे ॾाढो ज़बरदस्त। ऐं अब्दुर्रहीम इंगौर जो नालो आहे ऐं असांजे माइट आहे। सो हा दोस्तो, हीअ साम्हूं बि जेको आहे हिते विहण जो एरिया आहे ऐं जेको आहे हिते बि कुर्सियूं वग़ैरह ठहियलूं आहिनि पत्थर जूं। सो हिते जी सफ़ाई ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं ॾाढो मेंटेन करे वेठा आहिनि सफ़ाई। ऐं हीअ आहे मखदूम अमीन फ़हीम पार्क आहे। राति जो टाइम हिते ॾाढो ज़बरदस्त मज़ो हूंदो आहे ऐं असां सुबुह महिल इंशाल्लाह ईंदासीं तव्हांखे जेको आहे पेंट मीडिया बि हिते रखंदा आहियूं, जेको पेंटिंग वारो कमु हलंदो आहे। साम्हूं मखदूम ज़मान डिस्प्ले रूम आहे, सेंटर आहे। सो इहो मखसूस वीडियो हुई सिंधी अदबी बोर्ड ते ऐं इंशाल्लाह तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक शेयर कमेंट फॉलो ज़रूरु कजो, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं नेक्स्ट इंशाल्लाह व्लॉग ज़बरदस्त ईंदा पिया। सो असां गॾु रहिजो, मिलूं था नेक्स्ट व्लॉग में इंशाल्लाह।